बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, आप देख रहे हैं HPS न्यूज़। कोटकी क्राइम सिंध। अब्दुल खालिक कोराई। थाना सेक्शन कोटकी की हदूद पुरानी सब्जी मंडी के करीब ओबाश एक घर में घुसकर खातून से ज्यादती की कोशिश। खातून और बच्चों के शोर पर पड़ोसी पहुंच गए। तफसीलात के मुताबिक थाना सेक्शन कोटकी की हदूद में पुरानी सब्जी मंडी के करीब 5 ओबाश अफराद कार पर उस वक्त आए जब घर का सरबराह रोशन सब्जी लेने के लिए बाहर गया। घर में खातून और छोटे बच्चे मौजूद थे। खातून और बच्चों को अकेला पाकर 4 अफराद दरवाजे पर खड़े हुए और एक अंदर दाखिल हुआ और खातून को पकड़कर ज्यादती की कोशिश की, जिस पर खातून और बच्चों के शोर मचाने पर पड़ोस के अफराद की मुदाखलत पर उनमें हाथापाई हो गई और वो अपने आप को छुड़ाने में कामयाब हो गए। भागते हुए उनसे टच मोबाइल गिर गया। मोबाइल से शनाख्त अरबेलो वल्द पुनू के नाम से हुई। उन ख्यालात का इजहार मुतासरा खातून शम्मा जोजा रोशनली ने मीडिया से बात करते हुए कहा। ऐसा जो मसला हुआ वो कैसे मसला हुआ थोड़ा बताएंगे आप? बता। मेरे मुर्स घर हुए कौन मां बेटी में घर जो दफी दर कुले पर वो दफी आयो मां कचे तो ये सब रूटीन दा सिंह कंदा से तो मुझे बारन कुटियो मां कुटियो कोई करे भजी वे तो वरी बेच कराया तो कचे तो जोरी खणी अंदा जो दफी कंदा से वो छाते आया हुए का कारोबार हुई गाड़ी वाड़ी हुई कार बाहर बीठी घना जना होया 4 जणा। अच्छा एक अंदर गिरी आयो टे बाहर बीठा। वो तुझे मुड़स घर कौन हुयो? ना मुझे मुर्स वो सब्जी मंडी गयो। सब्जी मंडी में बैठण हुयो सब्जी बैठण हुयो? हां सब्जी बैठण हुयो। अच्छा हाँ बा मजनू आ ये दबो करन पिया बा मजनू आ ये ॾाढा ना पुलिस चवनि पिया ना असांखे ग़रीब ॾिसी इहो कंदा आहिनि तंग कंदा आहिनि हिननि खे बसि जेको ई आहे बसि हाणे तव्हां चाहियो था त पुलिस असांजी मदद करे पुलिस खां मदद घुरो था त पुलिस ॿियो हाणे तव्हां जेको आहे थाणे ते विया को NC वग़ैरह दाख़िल कराई आहे? असां कराई असांजी रद्द कई। अच्छा पुलिस नथी ॿधे उन्हनि खे ॿधे नथी। अच्छा पोइ वई उन्हनि खे तूं छॾाए छॾी। अच्छा हा तूं हुननि ते जेको असांजा फरादी हुया उन्हनि खे असूं तूं कुटियो आहे माए हुनखे तूं वीचारे खे मारे करे पोइ वरी मोटाए छॾियो। हुननि छा मतिलबु तव्हां मतिलबु की पैसा उन्हनि खां वरिता जेकी ॿी धुर हुई उन्हनि खां पैसा वरिता पुलिस? उन्हनि सां पैसा वरिता जॾहिं असांजी न सपोर्ट करनि था न। सही आहे मतिलबु की उन्हनि जा जेका कुझु वॾेरा जेका उन्हनि विच में आया आहिनि उहे वॾेरा उन्हनि जी पुष्ट पनाई करनि था। हा उन्हनि जी करनि था। तव्हांजी दाद रसी नथी थिए तव्हांजी हाणे दाद रसी थिए करे असांखे बसि लेखनि नथा। ठीकु आहे तव्हां चाहियो था त असांजो केस दाख़िल थिए ऐं माण्हू गिरफ़्तार थियनि हा माण्हू थिए इंसाफ़ थिए। असां सां ना जाइजी आहे न बा। ठीकु आहे।